वर्ल्ड कप 2023 जी ॻाल्हि करियूं त 38 मैचिस थी चुकियूं आहिनि। सूमर ते टूर्नामेंट जी हिक मैच में बांग्लादेश श्रीलंका खे 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। इन सां गॾु ई श्रीलंकन टीम बि वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जी ड्रॉ मां ॿाहिरि थी वई। इंग्लैंड ऐं बांग्लादेश अॻु ई ॿाहिरि थी चुका आहिनि। भारत ऐं ॾखण अफ्रीका सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो आहे। 5 टीमूं अञा नॉकआउट राउंड जी ड्रॉ में आहिनि, पर वधीक बहस पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड ते थी रहियो आहे। ॿिन्ही टीमुनि जा हिन वक़्तु 8-8 पॉइंट्स आहिनि ऐं ॿिन्ही 8-8 मैचिस खेॾियूं आहिनि, पर रन रेट जे करे कीवी टीम पॉइंट्स टेबल में चौथे, जॾहिं त बाबर आज़म जी कंपनी 5 नंबर ते आहे। पर जेकॾहिं आख़िरी मैच ॿई टीमूं खटे वञनि थियूं ऐं संदन रन रेट बराबर थी वञे थो त कहिड़ी टीम फाइनल लाइ क्वालिफाई कंदी, इहो हिकु वॾो सवाल आहे। अचो त हिन हवाले सां ॼाणियूं था। जेकॾहिं असां वर्ल्ड कप 2023 जे पॉइंट्स टेबल ते नज़र विझूं त न्यूज़ीलैंड जो रन रेट 0.398 आहे, जॾहिं त पाकिस्तान जो 0.36 आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं न्यूज़ीलैंड जी टीम 9 नवंबर ते पंहिंजी आख़िरी मैच में श्रीलंका खे 1 रन्स तां हाराए थी त पाकिस्तान खे रन रेट में न्यूज़ीलैंड खां मथे वञण लाइ पंहिंजी आख़िरी मैच 131 रन्स तां खटणी पवंदी। पाकिस्तान खे राउंड रॉबिन जो आख़िरी मैच 11 नवंबर ते इंग्लैंड ख़िलाफ़ खेॾणो आहे। ताज़ो पाकिस्तान डकवर्थ लुइस असूल तहत न्यूज़ीलैंड खे 21 रन्स तां शिकस्त ॾेई टूर्नामेंट खे दिलचस्प बणायो आहे। टूर्नामेंट जे कानूननि मूजिब पहिरें पॉइंट्स जे बुनियाद ते 10 मां टॉप 10 टीमुनि जे सेमीफाइनल जो फ़ैसिलो कयो वेंदो, यानी सभ खां वधीक पॉइंट्स वारियूं 4 टीमूं इन में जाइ ठाहींदियूं। जेकॾहिं कंहिं बि ॿिनि टीमुनि जे पॉइंट्स बराबर हूंदा त नेट रन रेट जो सहारो वरितो वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त जंहिं टीम जो नेट रन रेट सुठो आहे उहा टेबल में टॉप पोजीशन हासिल कंदी, पोइ खणी पॉइंट्स बराबर छो न हुजनि। जीअं त हिन वक़्तु पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जा पॉइंट्स बराबर आहिनि, पर रन रेट जे करे कीवी टीम अॻिते आहे। जेकॾहिं पॉइंट्स ऐं रन रेट ॿई बराबर थिया त हेड टू हेड रिकॉर्ड ते गौर कयो वेंदो, यानी टूर्नामेंट में हिक टीम जो ॿी मुखालिफ़ टीम ख़िलाफ़ कहिड़ो रिकॉर्ड आहे। जेकॾहिं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जा पॉइंट्स ऐं रन रेट बि बराबर थिया त पाकिस्तानी टीम सेमीफाइनल में पहुची वेंदी, छो त टीम टूर्नामेंट में न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾिनी आहे।